नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासी ख़ास ख़बरन ते। पीपल्स पार्टी जो कराची में निकतल लॉन्ग मार्च मातली का मंजिल तरफ रवा दवा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हैदराबाद में कारकुनन के खिताब कंदो। मुख्तलिफ हंधन ते इस्तक़बालिया कैंपू कायम। तहरीक इंसाफ जो कमू शहीद खान निकतल हुकूकी सिंध मार्च जारी। हुकूकी सिंध मार्च अज लाड़काणो पहुंचंदो। पीटीआई अगवान मार्च के खिताब कंदा। रूस यूक्रेन तकरार बाबत वज़ीर आज़म इमरान खान अज शाम कौम के खिताब कंदो। वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो त वज़ीर आज़म इमरान खान रूस यूक्रेन तकरार बाबत अवाम के एतमाद में वठंदो। अवाम के जल्द जमहूरी हुकूमत मिलंदी। वज़ीर आज़म अवाम के खिताब में पुरानी ॻाल्हियूं कंदो आहे। अवामी मार्च 8 मार्च ते इस्लामाबाद पहुंचंदो। सॼे मुल्क जा माण्हू अवामी मार्च जो हिस्सो बणजंदा। सियासी पार्टियूं इमरान खान के घर मोकिलण ते मुतफ़िक़ आहिनि। पीटीआई जा वज़ीर एहतजाज न पर तफ़रीह लाइ निकिता आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे हक़नि ते धाड़ो हयो आहे। हिकु ई मुतालबो आहे त इमरान खान के घर वञणो पवंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हायूं। चयाईं हुकूमत अवाम सां कयल वाइदा पूरा न आहिनि कया। इत्तेहादी बि हुकूमत ते इल्ज़ाम मढ़े रहिया आहिनि। मुल्क में कोरोना वायरस के 5 मरीज पहुंची विया। फौतुनि जो अंक 30,178 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 856 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 2.56 सेकड़ो रही। रूस के सदर पीटर न्यूक्लियर फोर्सिस के तैयार रहने जो हुकुम ॾेई छॾियो। एटमी जंग जो ख़दशो। रूस के सदर पीटर जो चवणु आहे त नेटो जे अहम इत्तेहादी मुल्कनि तरफ़ां असांजे मुल्क ख़िलाफ़ बयान ॾियण जो सिलसिलो जारी आहे। इन लाइ बजावर वज़ीर ऐं आर्मी चीफ खे हुकुम ॾिनो आहे त हू न्यूक्लियर फोर्स खे तैयार रखनि। सिंध हाई कोर्ट कराची के इलाइक़े गिजरी में गैर कानूनी इमारत डाहण जो हुक्म ॾेई छॾियो। गिजरी में 5 माड़ इमारत बाबत सिंध हाई कोर्ट में केस जी ॿुधणी। अदालत सब रजिस्ट्रार के इमारत के मालिक के लीज़ ॾियण खां रोके छॾियो। अदालत तरफ़ां इमारत में लॻल बिजली पानी ऐं गैस जा कनेक्शन कटण जो हुक्म। कोयटा में खानज़ई वारे इलाइक़े में मुसाफ़िर कोच सां हादसो। 2 मुसाफ़िर फ़ौत 24 ज़ख़्मी। गुडू वेझो पंजाब जे इलाइक़े फाज़िलपुर इंडस हाईवे ते 2 ट्रॉलर्स में टक्कर। 2 ॼणा फ़ौत 3 ज़ख़्मी। पुलिस हादसे वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। धाबे जे में क़ौमी शाहरा ते अणॼातल गाॾी ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 2 ॼणा फ़ौत थी विया। फ़ौतुनि जी सुञाणप मंठार कलमती ऐं जाफ़र कलमती तौर थी। करमपुर वेझो ॻोठ इलाही बख्श बजाराणी में घर ते फायरिंग एहलकार शहीद थी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। वर्कशॉप भरसा हेड जमड़ाव में दरिया खान मल्हा पंहिंजी सस के कत्ल ऐं ज़ाल के ज़ख़्मी करे छॾियो। पुलिस जवाबदार दरिया खान मल्हा के गिरफ़्तार करे वरितो। शहदाद कोट में इमाम बख्श रोड ते मुबैना पुलिस मुक़ाबिलो। 1 फ़ौरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल फ़ौरू जे कब्ज़े मां हथियार हथ कया विया आहिनि। आई ठटे में बॉयज़ हाई स्कूल के शागिर्दनि जो स्कूल के प्लाट के कब्जे खिलाफ एहतजाज। शागिर्दनि हैदराबाद क़ौमी शाहरा ते धरणो। ट्रैफिक मुअत्तल रही। फौरी तौर ते कार्रवाई करे कब्जो ख़त्म करायो वञे। उस्तादनि ऐं शागिर्दनि जो मुतालबो।